नाज़रीन, जीअं त तव्हांखे इमरान टीवी चैनल ॾेखारे रहियो आहे यूसी गेबीदेरो तालको कंबर। यूसी गेबीदेरो तालको कंबर काशे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ॻोठनि में बलोचिस्तान खां जेकी ने आई आहे उहा ॿोॾ जी सूरत हाल में मुख़्तलिफ़ ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। असांजे MP नवाब सरदार ख़ान चांडियो जो बिरादर नवाबज़ादा रेहान ख़ान चांडियो ऐं नवाब सरदार ख़ान चांडियो साहब जो सेक्रेटरी मक़सूद मेमन साहब उन ॿोॾ वारी सूरत हाल में उते पहुची विया आहिनि ऐं इंतिज़ामिया खे ख़ासि हिदायत कई वई आहे त जेके हिन पाणी हेठि माण्हू ॻोठनि में फाथल आहिनि उन्हनि खे कढियो वञे ऐं राशन खाधे ख़ुराक पुॼाई वई आहे। वधीक स्क्रीन ते तव्हांखे इमरान टीवी ॾेखारे रहियो आहे। ही जागीर गेबीदेरे जो इलाइक़ो आहे, काशे जो इलाइक़ो आहे। जेके मुख़्तलिफ़ ॻोठ हिन मुख़्तलिफ़ ॻोठ जेके ने जो जेको पाणी आयो आहे ईअं खां जेको ने जो पाणी आयो आहे यूसी गेबीदेरो तालको कंबर में ऐं गेबीदेरे जे मुख़्तलिफ़ काशे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जो हिक ॿिए सां राब्तो कटियलु आहे। MP नवाब सरदार ख़ान चांडियो साहब जी कोशिशूं आहिनि त जेके पाणी में हेठि माण्हू फाथल आहिनि, माल फाथल आहे, मेयूं बकरियूं वग़ैरह जेके फाथल आहिनि उन्हनि खे कढण जी ख़ासि इंतिज़ामिया खे हिदायत कई वई आहे। नवाब साहब जो बिरादर नवाबज़ादा रेहान ख़ान चांडियो ऐं मक़सूद मेमन साहब हिन ने वारी सूरत हाल में उते मौजूदु आहिनि ऐं आवाम सां गॾु आहिनि, उन्हनि जी मदद करे रहिया आहिनि। वधीक स्क्रीन ते तव्हांखे इमरान टीवी ॾेखारे रहियो आहे। जेकी काशे जे इलाइक़े में ने आई आहे उन तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि जो राब्तो कटिजी वियो आहे नवाब साहब सरदार ख़ान जी कोशिशुनि सां। MP असांजे नवाबज़ादा रेहान ख़ान चांडियो साहब ऐं मक़सूद मेमन साहब उन्हनि ने जी जिते सूरत हाल आहे उते मौजूदु आहिनि। स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो जेके माण्हू हिन ने जे ॻोठनि में फाथल आहिनि उन्हनि खे कढण जे लाइ इंतिज़ामिया खे ख़ासि हिदायत कई वई आहे ऐं खाधे ख़ुराक राशन वग़ैरह बि मोकिलियो वियो आहे। ऐं जेको ॻोठनि जो मुख़्तलिफ़ पाण में राब्तो कटियलु आहे, कोशिशि इहा आहे त हीउ राब्तो करायो पियो वञे। नवाब साहब जी कोशिशि आहे।